ایران جو اسرائیل ते नओं जवाबी हमलो बैलिस्टिक मिसाइल फायर ईरानी मीडिया मूजिब गोलान जे टकरिन हैफा ऐं गैलीली में बैलिस्टिक मिसाइल फायर कया विया तल अबीब समेत इसराइल जे मुख़्तलिफ़ शहरनि में सायरन वॼाया विया माण्हुनि में ख़ौफ़ ईरानी मीडिया मूजिब मिसाइल हमलनि दौरान कैसरिया में नेतन्याहू जे ख़ानदानी घर खे निशानो बणायो वियो आहे अरब मीडिया पारां इसराइल जे उत्तर वारनि इलाइक़नि में धमाका थियण जी तस्दीक़ ईरान पारां इसराइल ते मिसाइल ऐं ड्रोन हमलनि दौरान 10 इसराइली शहरी मारिजी विया 200 खां वधीक ज़ख़्मी ईरान तल अबीब हैफा तामरा बस्ती ऐं केतिरनि ई शहरनि खे 100 खां वधीक बैलिस्टिक ऐं हाइपर सुपरसोनिक मिसाइलनि सां निशानो बणायो ईरान इसराइल ते हज कासिम सुपरसोनिक मिसाइल बि फायर कया सुपरसोनिक मिसाइल ते 7 टन बारूदी मवाद हो तल अबीब ऐं उत्तर शहर हैफा ते बैलिस्टिक हाइपर सुपरसोनिक मिसाइलनि ऐं ड्रोन सां अहम ठिकाणनि ते हमला कया विया ईरान ड्रोन इस्तेमालु कया जंहिंमें 10 इसराइली शहरी मारिजी विया 200 खां वधीक ज़ख़्मी थिया तल अबीब में केतिरियूं इमारतूं मिटी जो ढेर बणिजी वियूं तल अबीब वेझो बैतयाम जे इलाइक़े में गुम थी वियल 35 माण्हू मलबे में दबियल हुजण जो ख़दशो इसराइली मीडिया तल अबीब हैफा ऐं ॿियनि शहरनि में ईरानी मिसाइल किरण जी तस्दीक़ करे छॾी ईरानी मिसाइलनि खे रोकणु इसराइल लाइ चैलेंज बणिजी वियो इसराइली दिफ़ाई निज़ाम बैलिस्टिक ऐं हाइपर सुपरसोनिक मिसाइलनि खे तबाह न करे सघियो ईरान वेढ़ाक जहाज़नि खे तेल फ़राहम कंदड़ इसराइली तवानाई जे ठिकाणे खे निशानो बणायो इसराइल तेहरान बंदर अब्बास तबरेज़ ऐं ॿियनि शहरनि में मिसाइल फायर कया इसराइल पारां तेहरान में दिफ़ाई वज़ारत जे हेडक्वार्टर खे निशानो बणाइण जी दावा इसराइली अख़्तियारनि मूजिबि ईरान में 40 दफ़नि खे निशानो बणायो आहे तेहरान में वसी पैमाने ते हमला कया ईरानी एटमी हथियारनि जे ठिकाणनि ऐं तेल जे ज़ख़ीरनि खे बि निशानो बणायो आहे जेकॾहिं इसराइल ईरान ते पंहिंजा हमला रोकिया त ईरान बि पंहिंजा जवाबी हमला बंदि कंदो इसराइल ख़िलाफ़ ईरान जो रद्द अमल मुकमिल तौर ते पंहिंजे दिफ़ा तहत हो ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जो तेहरान में प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवण त ईरान नथो चाहे त इसराइल सां ही छिकतां पाड़ेसरी मुल्कनि ताईं पखिड़िजी वञे इसराइल समूरियूं रेड लाइन्स क्रॉस करे छॾियूं आहिनि इसराइली हमला अमेरिका जे मदद खां सवाइ मुमकिन न हुआ इसराइल ईरान ख़िलाफ़ जंग में अमेरिका खां मदद घुरी वरिती अमरीकी मीडिया मूजिब गुज़िरियल 48 कलाकनि दौरान इसराइल ट्रंप इंतज़ामिया खां ईरान ख़िलाफ़ जंग में मदद घुरी आहे इसराइली अख़्तियारनि जो चवणु आहे त ईरान जे एटमी प्रोग्राम खे ख़तमु करण में इसराइल जी मदद कई वञे ट्रंप इंतज़ामिया हिन वक़्त ताईं पाण खे ईरान ख़िलाफ़ इसराइली कार्रवाई खां परे रखियो आहे तमामु जल्द इसराइल ऐं ईरान विच में अमन क़ाइमु कराईंदासीं ईरान ऐं इसराइल अमन मुआहिदो कनि ऐं ॿिन्ही खे मुआहिदो करणो पवंदो अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो नओं बयानु समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान इसराइल मुआहिदो ईअं ई थींदो जीअं पाकिस्तान ऐं भारत विच में करायो वियो पाक भारत मुआहिदे में अमेरिका सां वापार जो दलील इस्तेमालु कयो पाक भारत ॻाल्हियुनि दौरान अकुल खां कमु वरितो वियो ॿई मुल्क ख़ामोश थी विया घणो कुझु करियां थो पर क्रेडिट नथो मिले जेकॾहिं ईरान अमेरिका ते हमिलो कयो त पूरी ताक़त सां जवाबु ॾींदासीं अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान खे ख़बरदार करे छॾियो सोशल मीडिया ते पंहिंजे बयान में डोनाल्ड ट्रंप चयो आहे त इसराइल जे ईरान ते हमले में अमेरिका जो को बि किरदारु न आहे जेकॾहिं ईरान अमेरिका या हुन जे मुफ़ादनि ते हमिलो कयो त अहिड़ो भरपूर जवाबु ॾींदासीं जेको दुनिया पहिरियां कॾहिं न ॾिठो हूंदो असां ईरान ऐं इसराइल विच में आसानी सां डील कराए सघूं था हुन तकरार खे ख़तमु कराए सघूं था ईरान इसराइल विच में छिकताण दौरान ईरान ऐं इराक़ में हज़ारें पाकिस्तानी ज़ाइरीन तोड़े सियाह फाथल तेहरान ऐं बगदाद में पाकिस्तानी सफ़ारतखाने जे एमरजेंसी फ़ोन नंबर बि को नथो खणे सफ़ारती ज़रियनि जो चवणु आहे त ईरान में पाकिस्तानी सफ़ारतखाने जो अमलो मोकलुनि ते पाकिस्तान आयल आहे जॾहिं त बगदाद में पाकिस्तानी सफ़ारतखानो मामूल मुताबिक़ कमु करे रहियो आहे पाकिस्तान पारां जंगी सूरत सबबि ईरान जो सफ़र बंदि करण जो फ़ैसिलो पाक ईरान सरहद ते अमलदारनि खे बि हिदायतूं जारी सफ़ारती ज़रियनि जो चवणु आहे त सूरत बहितर थींदे ई पाकिस्तान खां ईरान जो सफ़र खोलियो वेंदो नायब वज़ीर आज़म ऐं बड़े वज़ीर इसहाक़ डार जो चवणु आहे त इराक़ी हवाई हदूं बंदि थियण सबबि सफ़ारतखानो इराक़ में फाथल आहे पाकिस्तानी ज़ाइरीन सां राब्ते में आहे ज़ाइरीन जी महफ़ूज़ रिहाइश ऐं वापसी लाइ तयारियूं जारी आहिनि पहिरें मरहले में ईरान में रहंदड़ 154 पाकिस्तानी शागिर्दनि जी वापसी जा इंतज़ाम कया पिया वञनि परॾेही खाते जे ऑफिस में क्राइसिस मैनेजमेंट यूनिट 24 कलाक खुलियल आहे लाॻापियल फ़ोन नंबर या ईमेल जे वसीले राब्तो करे सघिजे थो बरतानिया जो विचोबर में जंगी जहाज़ मुक़ररु करण जो फ़ैसिलो बरतानवी वज़ीर आज़म केयर स्टॉमर जो चवणु आहे त बरतानिया विचोबर में पंहिंजा जंगी जहाज़ ऐं फ़ौजी वसीला मुक़ररु करे रहियो आहे ख़िते में वधंदड़ छिकताण खे नज़र में रखंदे इसराइल जी हंगामी मुआवनत फ़राहम करे सघिजे थी ईरानी फ़ौज बरतानवी सामूंडी फ़ौज जे डिस्ट्रॉयर जहाज़ खे ख़लीज फारस में दाख़िल थियण खां रोके वरितो जर्मनी फ्रांस ऐं बरतानिया ईरान के एटमी प्रोग्राम ते तकरीन ॻाल्हियुनि जी आछ करे छॾी जर्मनी जे परॾेही वज़ीर जो चवणु त ख़िते में छिकताण जो ख़ात्मो ज़रूरी आहे ईरान माज़ी में ॻाल्हियुनि जा मौक़िया ज़ाया कया उमेद आहे त हाणे ईअं न थींदो ऐं हकारी जवाबु ॾींदो टई यूरोपी ताक़तूं
ایران سے سنجیدہ ॻाल्हियुनि जे लाइ तयार आहिनि तकरार के ख़त्म करण जो बुनियादी शर्त आहे त ईरान खिते इसराइल ऐं यूरोप जे लाइ को ख़तरो न थिए। पाकिस्तान में दहशतगर्दी के वाक़िअनि में भारत जो हथ आहे। पाकिस्तान जो पानी रोकण वारे भारत की धमकी गॾियल क़ौमुनि जे चार्टर जी भञकड़ी आहे। भारत तरफ़ां पानी रोकण असांजे वजूद खे ख़तरे में विझण जे बराबरि आहे। पानी असांजी बका आहे। पंहिंजे हक़ तां कंहिं सूरत में हथ न खणंदासीं। जेकॾहिं पानी रोकियो वियो त पोइ पाकिस्तान वटि जंग खां सवाइ को ॿियो ऑप्शन न रहंदो। असां कॾहिं न चए त दहशतगर्दी जे करे जंग कंदासीं। असां हरगिज़ जंग नथा चाहियूं। भारत के सिंध तास मुआदे जी मुअतली वारो फ़ैसिलो वापसि वठणो पवंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो जर्मन ख़ाबरू इदारे खे इंटरव्यू। पीपल्स पार्टी की डिजिटल टीम जो इस्लामाबाद में मरकज़ी इजलास। पार्टी की डिजिटल हिकमत अमली सोशल मीडिया मुहिम और अवामी राबता मुहिम वधाइण ते तफ़सीली ख़यालनि जी ॾे वठि कई वई। इजलास में पीपल्स पार्टी के मरकज़ी सेक्रेटरी इतलात नदीम अफजल चंद, सदर सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन, गवर्नर केपी फैसल करीम कुन्नी समेत ॿियनि शिरकत कई। मुस्लिम मुल्कनि में रहंदड़ पीपी डिजिटल कारकुननि वीडियो लिंक ज़रिए शिरकत कई। शर्जील इनाम मेमन चयो आहे त अॼु जी सियासत में डिजिटल मीडिया रुगो इज़हार जो ज़रियो न पर हिकु ताक़तवर सियासी हथियार बणिजी चुको आहे। नौजवाननि खे हक़ीक़तुनि खां रोशनास कराइण नाकारी प्रोपेगेंडा ख़िलाफ़ असांजी अवलीन तरजीह आहे। डिजिटल मीडिया की टीम आवाम ताईं पार्टी जो पैगाम पहुचाइण में अहम किरदार अदा करे रही है। कुछ अंसर सोशल मीडिया ते नफ़रत कूड़ इल्ज़ामनि की सियासत कनि था पर असांखे दलील सचाई ऐं अख़लाक सां जवाब ॾियणो आहे। सिंध में अॼु खां प्लास्टिक शॉपिंग बैग्स ते मुकमल पाबंदी लागू। सिंध हुकूमत पारां प्लास्टिक शॉपिंग बैग्स बाबति सनतुनि ऐं दुकानदारनि खे ॾिनल मोहलत ख़त्म थी वई। माहौलियात खाते जे सेक्रेटरी फील्ड ऑफिसर्स खे सख़्त कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो। सेक्रेटरी माहौलियात आगा शाह नवाज़ हिदायत कई आहे त समूरियूं सनतूं होलसेलर्स ऐं रिटेलर्स प्लास्टिक बैग्स जो कारोबार बंदि कनि। ॿी सूरत में सख़्त कार्रवाई थींदी। प्लास्टिक बैग्स की तैयारी सप्लाई ऐं इस्तेमालु कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। भञकड़ी कंदड़नि ते ॾंड गिरफ़्तारियुनि ऐं फैक्ट्री बंदिश जहिड़ा सख़्त क़दम खणी सघजनि था। सॼी ज़िले इंतज़ामिया पुलिस ऐं सीपा टीमूं फील्ड में निकिरंदियूं ऐं कंहिं बि क़िस्म जी रिआयत न कंदियूं। मरीज़ जेल में फरार थियल हिकु ॿियो कैदी पाण मुरादो जेल वापसि पहुची वियो। अख़्तियारनि मूजिबि कैदी सादिक गुल ख़िलाफ़ मॉडल कॉलोनी थाणे ते केस दाख़िल थियल आहे। ज़िलज़िले जे लोॾनि सबबि मलीर जेल में 225 कैदी भॼी विया हुआ। उन्हनि मां सादिक गुल बि शामिल हो। हिन वक़्त ताईं 169 कैदियुनि खे वापसि गिरफ़्तार कयो वियो आहे जॾहिं त 55 कैदियुनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवायूं जारी आहिनि। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाल हसन अंजार मॉडल थाणे जे इमारत जो इफ़्तिताह कयो। अमन अमान जी सूरतहाल बहितर थी आहे। धाड़ियलनि ख़िलाफ़ वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। सिंध पुलिस खे हाणे उहे जंगी हथियार मिली चुका आहिनि जेके रुगो फ़ौज वटि हूंदा आहिनि। पुलिस जो उहो जवाज़ ख़त्म थी चुको आहे। पुलिस वटि जदीद हथियार न आहिनि। अगवा थियल ॿारड़े अनस ऐं प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि। घरू वज़ीर ज़ियाल हसन अंजार जो इफ़्तिताही तक़रीर खे ख़िताब।